इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप सां गॾु लोक सक़ाफ़ती वरसे जी वारसी लाइ सोशल मीडिया जे ज़रिए फेसबुक तां शुरू कयल लोक अदब सिलसिले जे 53हें प्रोग्राम आलमी ओताक में देसी ऐं परदेसी पिरियुनि खे सिक भरियो सलाम। मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ही प्रोग्राम अव्हां जे लाइ सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलात जे सहकार सां पेश कंदा आहियूं। जी दोस्तो, अॼु असां अव्हां हिन आलमी ओताक में के काराइतियूं ॻाल्हियूं कंदासीं ऐं कंदासीं काराइती कचहरी। इन उमेद सां त अव्हां सॼण रोज़ जे मामूल जियां अॼु बि गॾु हूंदा ऐं पंहिंजे प्यार भरियनि पैगामनि ज़रिए एहसास ॾियारींदा त अव्हीं वाक़ई बि आलमी ओताक में महिमान आहियो ऐं ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी ओताक। प्रोग्राम जी शुरुआत में मां थोराइतो आहियां मोहतरम शमस्तीन सोलंगी साहब, एजे हिंगोरजो साहब, उबैदुल्ला मेमन ताहिरी साहब, जाबिर हुसैन तीवणो साहब, इनायतुल्ला कपरी साहब, फ़कीर अख्तर गोरचाणी, फ़कीर निशाद महेसर साहब, मौली मसूद अहमद खुआहारो, राबिया नूर अदी अवां सभिनी खे हिन प्रोग्राम आलमी ओताक में दिल जे गहराइनि सां भली कार चऊं था। नज़ीर अल बलोशी, नथू तोगाणी ऐं अनीस अहमद अव्हां खे प्रोग्राम में भली कार। मोहतरम जुल्फ़कार अली गोरड़, अव्हां खे आलमी ओताक में भली कार। जी सजण, लोक अदब सिलसिले जो ही अॼोको असांजो 53हों प्रोग्राम। अॼु असां ऐं अव्हां उहे ॻाल्हियूं पंहिंजी ज़िंदगी जे हालतुनि मुआफ़िक़ कंदासीं त असांजी ज़िंदगीअ जो मक़सदु छा आहे ऐं असीं ज़िंदगी कीअं पिया गुज़ारियूं। इन सॼे मरहले सॼे मुआमले ते अव्हां जा मुहबत भरिया मैसेज, अव्हां जा प्यार भरिया पैगाम बि असांजे प्रोग्राम जी सूंहं हूंदा ऐं गॾोगॾु अव्हां सां कंदासीं कुर्ब भरी कचहरी। जी सरणो, जेकॾहिं इज़त ऐं वक़ार जी ज़िंदगी गुज़ारणु चाहियो था त उन ज़िंदगी गुज़ारण जा कुझु उसूल आहिनि ऐं उन्हनि उसूलनि मुआफ़िक़ जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारबी त उहा ज़िंदगी यकीनन आसान थी पवंदी। पर जेकॾहिं उन ज़िंदगीअ जे उसूलनि ते असीं अमल न कंदासीं त उन ज़िंदगीअ में असां पंहिंजो पाण खे जोखे में विझंदासीं ऐं पंहिंजो पाण ई परेशान थी वेंदासीं। दुनिया में जेकॾहिं पंहिंजो ख़ैर अमुन ऐं आफ़ियत चाहियो था ऐं आख़िरत में पंहिंजी निजात चाहियो था त चङनि माण्हुनि जी सोहबत संगत पाण ते लाज़िम करे वठो, छो त इंसान ते संगत जो असरु लाज़िम थींदो आहे। सालिहनि जी संगत में अलाह यादि ईंदो आहे, आख़िरत जो सफ़र न विसरंदो आहे ऐं नेकनि सालिहनि जी सोहबत में वेहबो त यकीनन असांखे हिन दुनिया जी भलाई मिलंदी त हुन दुनिया जी बि भलाई मिलंदी। दोस्तो, अतार जे दुकान ते वेहबो त मुफ़्त में ख़ुशबू नसीब थींदी रहंदी, तीअं अलाह वारनि जी सोहबत ऐं अलाह जे ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहबत जी सुरहाण उन कचहरी मां मिलंदी, जंहिं कचहरीअ में
सुठियूं ऐं 4 चङियूं ॻाल्हियूं हलंदियूं हुजनि। जीअं सालिहनि जी सोबत ज़रूरी आहे, तीअं बुछड़नि यारनि जी संगत खां बचणु ज़रूरी आहे, छो त कारीहर नांग खां बि बुरो यार वधीक ख़तरनाक हूंदो आहे। बुरनि जे बारे में मुख़्तलिफ़ असांजे ॾाहनि असांखे मना कयो आहे, छो त बुरनि जी यारी ख़्वारी आहे जंहिंमें ज़िल्लत ऐं रुसवाई आहे, पर जेकॾहिं सालिहनि जी यारी में अचिबो त उहा ख़ुदा खे प्यारी आहे, जंहिंमें हिन दुनिया में बि कामयाबी आहे त आख़िरत में बि कामयाबी आहे। मोहतरम मुख्तियार अली अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। एडवोकेट ग़ुलाम नबी चांडिया साहब, कुझु ॾियारनि जी विथीअ खां पोइ अॼु अव्हां असां सां हिन आलमी उताक में गॾु आहियो। अव्हांखे दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। सजण, देश में हुजो या परदेस में, पंहिंजनि में हुजो या परावनि में, दोस्तनि में हुजो या दुश्मननि में, राति हुजे या ॾींहुं हुजे, सुबुह हुजे या शाम, इहो ख़्यालु दिलि, दिमाग़, क़ल्ब ऐं बातिन में पको पुख़्तो रखो त अल्लाह असां सां गॾु आहे। जॾहिं अल्लाह जी मईयत, मसाहिबत, गॾु हुजण जो तसवुर दिलि दिमाग़ में समाइजी वञे त इहा विलायत ऐं बुज़ुर्गी आहे। इहो तसवुर मज़बूत थियण सां सभु ग़म, ॾुख, परेशानियूं दूरि थी वञनि थियूं, ख़ौफ़ ख़तरा ख़तमु थी वेंदा आहिनि। रब्बुल आलमीन जे गॾु हुजण जो तसवुर हुजण सां दिलि में फ़रहत, इत्मीनान, सुकून ऐं सुरूर हासिलु थींदो। गुनाहनि जा रस्ता बंदि थी वेंदा, नेकिन जूं राहूं खुली वेंदियूं, दुश्मननि, मुख़ालिफ़नि खां अमुन, सुकून मिली वेंदो। कंहिं शाइर चयो आहे त मुझे गम नहीं है उसका के बदल गया ज़माना, मुझे गम नहीं है उसका कि बदल गया ज़माना, मेरी ज़िंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना। जॾहिं कंहिं ग़म ॾुख में मुब्तला थी पओ, जॾहिं दुश्मननि जे घेरे में अची वञो, जॾहिं राति जे अंधेरी अकेलाईअ जी वहशत खां डिॼणु लॻो, जॾहिं नफ़्स शैतान कंहिं गुनाह लाइ उभारे, जॾहिं अकेलाईअ में का बुराई, बेहयाई करण लाइ तबीयत चाहे, त इहो ख़्यालु दिलि में आणियो त अल्लाह मूंसां गॾु आहे ऐं पोइ ॾिसो त छा थो थिए। मां सिंध जे तमामु ॾाहे ॾात धणी सखी सुगड़ अब्दुल ख़ालिक उर्फ़ मौला बख़्शीदी खे आलमी उताक में भली कार चवां थो। रईस सनाउल्लाह लाशारी साहब, अव्हांखे बि आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भली कार। अकबर अली लाशारी, अव्हां बि असांखे कनाए रहिया आहियो, अव्हांखे बि आलमी उताक में भली कार चऊं था। जी सजण, असां ऐं अव्हां मुसलमान आहियूं, हिकु ख़ुदा ताला जा बंदा आहियूं ऐं उन ख़ुदा जे हबीब जा उम्मती आहियूं। उहो कमु जेको असांजे सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण कयो या उम्मत खे करण जो हुकुम ॾिनो, उनखे सुन्नत चइबो आहे। जॾहिं तव्हांखे ख़बर पवे त हीउ कमु महबूब खां साबित आहे, त हाणे उन जे बारे में अकुल खां न पुछो, छो त अकुल इश्क जे मथां क़ुर्बान करे छॾिबो आहे। मां इंतिहाई थोराइतो आहियां उन्हनि पिरी प्यारनि दोस्तनि दिलवारनि जो जेके पंहिंजे मोहबत जो अहसासु ॾियारींदे मूंसां गॾु आहिनि, प्रोग्राम में कनाइनि पिया, ॿुधनि पिया।
उन जा लख लाइक किरोड़ कुर्ब भलीकार चवां थो, सॼी कचहरी खे सलाम चवनि था। शहर मक़सूदे रिंद खां मोहतरम रिंद सरवर सजण अव्हांखे भली कार। अव्हां लिखियो आहे त मूंसां गॾु भाऊ अली बख़्श बरोच, शिराज रिंद, सुहेल सरवर रिंद गॾु आहिनि। दिलि जे गहराइनि सां अव्हांजे समूरे सथ सभिनी सजणनि खे भली कार चऊं था। लख लाइक किरोड़ कुर्ब अव्हां हिन पल असांजे हिन आलमी ओताक में असां सां गॾु आहियो। सऊदी अरब जिद्दा खां असांजो तमामु बहितरीन दोस्त सुहिणो सना ख़्वां मोहतरम जमालदीन भलाई पाण खे ॿुधे पियो। जमालदीन भलाई अव्हांखे आलमी ओताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। अव्हां जा वॾा वड़ लख लाइक जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे हिन प्रोग्राम में गॾु आहियो। मोहतरम इम्तियाज़ खे आलमी ओताक में भली कार। रसूल बख़्श लाड़ साहब अव्हां जी महिरबानी, अव्हां कना आहियो पिया आलमी ओताक में असां सां गॾु आहियो। लख लाइक किरोड़ कुर्ब अव्हां जा। असांजो मोहतरम दोस्त एजे हिंगोर जो साहब पाण सां गॾु हूंदो आहे। रोज़े मामूल जियां पंहिंजे मुहबत भरिया मोती मोकिलींदो आहे। हिन ॾेह तुड़े परॾेह में लखे माण्हुनि में पसंदि कयल प्रोग्राम आलमी ओताक में। मोहतरम एजे हिंगोर जो साहब अव्हां जी महिरबानी, अव्हां लिखियो आहे मुरसल मणियादार तालिबुल मौला अरबी आशिक़ अल्लाह जो पर मालिक कयो महबूब। अरबी आशिक़ अल्लाह जो पर मालिक कयो महबूब, अहमद खे अज़हर करे ख़ालिक कयो ख़ूब। तालिब मौला जो बि सो मुंहुं बि थियो मतलूब, राग़िब मरग़ूब कंहिंखे चई कंहिंखे चवां सुभान अल्लाह। अव्हां लिखो पिया त काइनात जो करीम कयो मुहम्मद खे मुख़्तार, रहबर कयाई राह जो मुरसल मणियादार, आशिक़ मथस अल्लाह थियो जल जलालहू जबार। अरबी अहमद जाम में नूर कयईं निर्वार, सलवातूं सैयद ते बेहद बेशुमार। आहे उन अजीब जो तालिब तलबगार, अड़ियन जो आधार इश्क अरबी जाम जो सुभान अल्लाह। मोहतरम एजे हिंगोजा साहब ऐं मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला साईं, जेको असांजे सिंध जो धरती जो तमामु वॾो शाइर आहे, उनजो पैगाम मोकिलींदे लिखियो आहे त सानिप जी सनत में कयो कुदरत साण कमाल, अहमद खे अता कयो वाहिद पाण विसाल। मेराज करायईंसि मुहबत सां रखी ख़ासि ख़्याल, जबार ॾिनुसि जोड़ सां जलवो ऐं जमाल। उन्हीअ जो अहवाल कलम लिखंदो केतिरो। अञा मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला साईं फरमाइनि था त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल, जहाननि में जमील खे मौला कयो मक़बूल, पैगंबर पधिरो कयो अल्लाह जो उसूल। तालिब मौला मर्द थी फ़िकिर छॾ फुज़ूल, जंहिं कुरैशी जे कुर्ब खे कल्बों कयो क़बूल, सो मुहबती मलूल कॾहिं थींदो की न की। अञा बि अव्हां मुहबत भरियो मैसेज मोकिलियो आहे त अल्लाह करायो अरबीअ खे मुहबती मेराज, तालिब रखियाई ताज रिसालत जो रसूल ते सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पैगाम परवर मोकिलियो हितां पंहिंजे हबीब, पैगाम परवर मोकिलियो हितां पंहिंजे हबीब, अमानत सां अल्लाह जो न्यापो ॾिनो नजीब। अमानत सां अल्लाह जो न्यापो ॾिनो नजीब, आख़िर उन अजीब कुफ़ुर काबे मां कढियो सुभान अल्लाह।
इंडिया कच्छ भुज वारे इलाइक़े खां असांजो तमामु भलोड़ सुघड़ ॾाहो ॾातधणी ऐं असांजे इल्मु अदब जो पारखू मोहतरम वहीद मुतवा साहिबु कनाए रहियो आहे। वहीद मुतवा अव्हांखे आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। जमालुद्दीन भलाई जिद्दे खां लिखनि था त सलाम सॼी संगत तरफ़ां, अकबर मज़ार ऐं अज़ीज़म जमाली तरफ़ां। वालेकुम अस्सलाम भाउ, वॾी महिरबानी। अकबर ऐं अज़ीज़ समेत जेकी बि साथी अव्हां सां गॾु आहिनि उन्हनि सभिनी खे आजिज़ लाशारी तरफ़ां आलमी उताक में सिक भरियो सलाम। मोहतरम काशिफ़ नज़ीर बलोच, अव्हां जी महिरबानी। अली गुल सारियो साहब ॿुधनि पिया। अली गुल अव्हां जी महिरबानी, अव्हांखे भली कार। शाहिद अली अव्हांखे भली कार। परवेज़ समद लांगा अव्हांखे भली कार। मोहतरम अज़हर ख़ान अज़ीमी अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। वॾा वड़ शाइर जलाल शेख अव्हां जी आजियां कयूं था, वॾी महिरबानी। अज़हर ख़ान लिखनि था अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। लख लाइक किरोड़ कुर्ब अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। मोहतरम परवेज़ सारियो साहब पाण खे कनाइनि पिया। परवेज़ सारिया साहब अव्हांखे आलमी उताक में भली कार। असांजे इल्मी अदबी ऐं हिन सकाफ़ती सफ़र में गॾु हूंदो आहे असांजो मोहतरम दोस्त मुमताज़ सांदल सुमरो। मुमताज़ साईं, खोड़ ॾिहाड़नि खां पोइ अव्हां जी हाज़िरी आलमी उताक में असांजे लाइ तमामु ख़ुशीअ जो बाइस। अव्हांखे दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। जी दोस्तो, ज़िंदगी गुज़ारण जा कुझु मुख़्तलिफ़ उसूल आहिनि ऐं जॾहिं असां उन्हनि उसूलनि ते हलंदासीं त यकीनन उहे उसूल असांजे लाइ हिते बि फ़ाइदेमंद थींदा त हुते बि फ़ाइदेमंद थींदा। इन्हीअ जे करे उन्हनि उसूलनि ते अमल करणु तमामु ज़रूरी आहे। असां मुस्लमान आहियूं। जॾहिं तव्हांजे अॻियां ॿ कम अचनि, हिकिड़ो अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्माबरदारी जो हुजे या को दीनी कमु हुजे, ॿियो दुनियावी या ज़ाती हुजे, त अवल अल्लाह जो हुकुम मञो, अवल सुन्नत ते अमल कयो, अवल दीनी कमु कयो, पोइ ॿिया कम कयो। त यकीन ॼाणो, भली तजुर्बो करे ॾिसो, जॾहिं तव्हां अल्लाह जो हुकुम मञींदो त तव्हांजा सभु कम अल्लाह ताला ख़ुदि सरअंजाम फरमाईंदो। पर जेकॾहिं तव्हां अल्लाह जो हुकुम छॾे दुनियावी कम खे वधीक अहमियत ॾींदो त न दुनियावी कमु मुकमल थींदो न ई दीनी। जीअं कंहिं उर्दू वारे शाइर चयो आहे त न ख़ुदा ही मिला न विसाल सनम, न इधर के रहे न उधर के रहे। मोहतरम जलाल शेख अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। अव्हां लिखियो आहे आलमी उताक में नाचीज़ जलाल शेख जो सलाम भाउ। वालेकुम सलाम, लख लाइक किरोड़ कुर्ब अव्हां जूं महबतूं, वॾियूं महिरबानियूं। फैज़ मोहम्मद लाशारी साहब अव्हांखे आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। लख लाइक किरोड़ कुर्ब अव्हां जा। मोहतरम मुमताज़ सांदल सुमरो साहब लिखे थो त सिड़ सवां लाजू नवां मोहाणा संदन मीर, साथी सफ़र हलिया थिया सणा वासीर, जे अचन साण उकीर से बेड़ा रखें बाजसें। जी लतीफ़। फ़कीर इरफान मुग़ल अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। साजिद अली अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। अव्हां जूं महबतूं। मोहम्मद अली सुमरो साहब अव्हांखे प्रोग्राम आलमी उताक में भली कार चऊं था। जी सजण, ॻाल्हि हली रही आहे ज़िंदगी जे उसूलनि जी। जॾहिं तव्हांखे कंहिं शइ जी हाजत ज़रूरत पवे त अल्लाह खां घुरो, माण्हुनि अॻियां सवाल जो हथु डिघो न कयो।
हेठिएं हथ खां मथियों हथु भलो हूंदो आहे, घुरण वारो वेचारो हूंदो आहे, जंहिंखां घुरियो वञे माण्हू उन अॻियां मोहताज ऐं ज़लील बेहैसियत हूंदो आहे। भला जेकॾहिं कंहिंखां हिकु सुवालु कयुव त वरी उन वटि घणियूं हाजतूं खणी न वञो, छो त मौलाई काइनात हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा करम अल्लाह वजल करीम जो फ़रमान आहे त ॿकरी पंहिंजे फर खे खीर पीआरींदी आहे, पर जॾहिं फर घणो खीर चूसींदो आहे त ॿकरी उन खे बि सिंग हणंदी आहे। सुभान अल्लाह, केॾो न सबक़ु आहे हिन में। इल्मु अदब ॾात ॾाहप वारे हिन सक़ाफ़ती रंग जे सफ़र में पाण सां कच्छ भुज वारे इलाइक़े इंडिया गुजरात खां सजण गॾु आहे। वहीद मुतवा साहब लिखनि था, अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह बरकातहू। लिखनि था त आलमी उताक सदाईं आबाद, उमेदुनि जी शमअ खे जलायूं वेठा, परवाना ख़यालनि जा पचायूं वेठा, तोड़े जो करे तेल छॾियूं था रत खे, महफ़िल त बहरहाल मचायूं वेठा। वाह वहीद साईं, तमामु ख़ूबसूरत ख़याल, अवां जूं महिरबानियूं लख लाइक। मोहतरम साईं अयूब लिगारी साहब, अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था, अवां जी महिरबानी। असांजो मोहतरम दोस्त एजे हिंगोर जो लिखे थो त वाह साईं, किरोड़े कुर्ब अवां जा। अवां मुंहिंजे मुर्शिद मखदूम तालिबुल मौला जी लिखियल शाइरी तमामु बहितरीन अंदाज़ सां पढ़ी। सजण कुर्ब अवां जा जो अवां पंहिंजो क़ीमती वक़्तु आहे असांजे हिन प्रोग्राम में शामिलु हूंदा आहियो। मां इल्मी अदबी सक़ाफ़ती सफ़र में मोहतरम मोहम्मद मूसा लाखे साहब ऐं उन सां गॾोगॾु सिंध सलामत जे मोहतरम दोस्त असगर मलाणे साहब खे दिलि जी गहराइनि सां भली कार चवां थो। लख लाइक, किरोड़ कुर्ब, वॾियूं महिरबानियूं। अवां जा कुर्ब जो अवां इन लाइक़ सम्झो था त हीउ प्रोग्राम अवां जे समाअतुनि ताईं पहुचे थो। अवां जा मोहबत भरिया मैसेज, कमेंट या लाइक जॾहिं मूं ताईं पहुचंदा आहिनि त तमामु ख़ुशी थींदी आहे त जेकॾहिं सरकारी सतह ते, मथांई सतह ते लोक अदब जो को क़दुरु न बि खणी करे, पर मुंहिंजे धरतीअ जा ॼावा, मुंहिंजा सिंध ॼावा, मुंहिंजे सिंध जा सरवाण, मुंहिंजे हिन आलमी उताक इल्मु अदब ऐं लोक अदब जा क़दुरदान ज़रूरु मुंहिंजी इज़त अफ़साई ऐं हिमत अफ़साई लाइ मूंसां गॾु आहिनि। मोहतरम असगर साहब, अवां जी महिरबानी। अवां लिखो पिया माशा अल्लाह, साईं सलाम भाउ। वालेकुम सलाम, वॾी महिरबानी। अवां जा लख लाइक कुर्ब जो अवां इन जे लाइक़ सम्झो ऐं मुंहिंजे प्रोग्राम में शामिलु थिया। एडवोकेट मोहतरम ग़ुलाम नबी चांडियो साहब लिखनि था, चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न पिरियसीं, चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न पिरियसीं, तूं अछो मंझरात सजण नित सोजरो। वाह वाह मुर्शिद लतीफ़, तुंहिंजो ख़ूबसूरत आफ़ाक़ी पैगाम। असांजे हिन इल्मी अदबी ऐं सक़ाफ़ती सफ़र में मोहतरम साईं पीर GS सरहंदी साहब गॾु आहिनि। साईं अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था। लख लाइक, किरोड़ कुर्ब, अवां जूं मोहबतूं। अवां सलाम चओ पिया। वालेकुम सलाम। अवां जा लख लाइक जो अवां असांजे हिन प्रोग्राम में शामिलु आहियो। मोहतरम दोस्त असगर मलाणो साहब लिखनि था, साईं सदाईं ख़ुशि हुजो। भा आमीन सुमा आमीन। वॾा वड़ लख लाइक, किरोड़ कुर्ब अवां जा दिली दुआउनि ॾियण ते। मुंहिंजे दिलि मां बि निकितल लखें दुआऊं अवां जे हर वक़्तु कामयाबी ऐं ख़ैरियत सलामती जूं दुआऊं करे थी मुंहिंजी दिलि अवां जे लाइ हमेशह। जी दोस्तो, ज़िंदगी जे उसूलनि ते पाण ॻाल्हायूं पिया। ज़िंदगीअ में ॿ शयूं ज़रूरी हूंदियूं आहिनि, हिकु आहे बक़ाए ज़िंदगी, ॿियो आहे तहसीन ज़िंदगी। बक़ाए ज़िंदगी रूह सां आहे, रूह न हुजे त जिस्म मुर्दो थी वञे। तहसीन ज़िंदगी उज़वनि सां आहे, हथ पेर अखियूं कन उहे सभु उज़वा ज़िंदगी जो सिंगार आहिनि। पर रूह न हुजे त उज़वा सभु बेकार हूंदा, पर रूह हुजे उज़वा न हुजनि त बि ज़िंदगी जो मज़ो न रहंदो। मिसाल, को माण्हू ज़िंदह त आहे पर हथ न अथसि, या पेर न अथसि, या अखियूं न अथसि, उन जी ज़िंदगी
ॾाढी ॾुखी गुज़रंदी आहे। मोहतरम रईस अली ॾिनो निज़ामाणी मुंहिंजे मुर्शिद हादी रहबर लतीफ़ साईं जो तमामु पारखू ख़िदमतगार ऐं लोक अदब जो तमामु वॾो ख़िदमतगार पाण खे ॿुधे पियो। वॾी महिरबानी। वीर मुर्तज़ा शाहणी साहिबु अव्हां खे बालमी ओताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। जी दोस्तो, अव्हां जा मोहब्बत भरिया मैसेज ऐं प्यार भरिया पैगाम ऐं उहे बि हुजनि असांजे तमामु सिंध जे भलोड़ शाइरनि जी तख़लीक़ या तहरीर त मुंहिंजे प्रोग्राम खे चार चंड लॻाईंदा आहिनि। एजे हिंगोरजो साहिबु, अव्हां मुंहिंजी हिमत अफ़साई लाइ सभ खां पहिरीं मखतूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जी लोक शाइरी मोकिली ऐं हींअर अव्हां मखतूम मोहम्मद अमीन फ़हीम साईं जूं तमामु ख़ूबसूरत सिटरूं मोकिले आलमी ओताक खे प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणाइण जी कोशिशि कई आहे। अव्हां जा वॾा वड़। एजे हिंगोरजो साहिबु लिखनि था त सजण आहियां संदे नौकर उन्हीअ में को बि शक नाहे, तूं साईं ऐं सखी सरवर इन्हीअ में को बि शक नाहे। मां पिणु तुंहिंजे ई दामन खे झलियो वेठो आहियां दाता, कयो क़ादिर अथई अकबर इन्हीअ में को बि शक नाहे। मुहम्मद मीर मुरसल सार लह साझुर अची साईं, मिड़िन जी आहीं भेणी भर उन्हीअ में को बि शक नाहे। धणी शल पांद पंहिंजे लुत्फ़ सां ढोलण ढकी मूंखे, आहीं तूं ई अझो आधर इन्हीअ में को बि शक नाहे। ख़ुदारा कर मदद मुंहिंजी अची महबूब मौला जा, न तोरीअ आहे कावाहर उन्हीअ में को बि शक नाहे। समय ख़ाली वया हासिल करे सभु कुझु संदे दर तां, ॿियो को नाहे अहिड़ो दर उन्हीअ में को बि शक नाहे। जमाले यार जो हमसर भला ॿियो केरु थी सघंदो, घणो ई घटि महे अनवर उन्हीअ में को बि शक नाहे। मदद मुंहिंजी अमीन आहे मुहम्मद जाम सुहारो, न जंहिंजो आहे को हमसर उन्हीअ में को बि शक नाहे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। एजे हिंगोरजा साहिबु, वॾी महिरबानी। असांजो तमामु नाले वारो कानूनदान एडवोकेट ऐं इल्मु अदब ॾात जो तमामु पारखू मोहतरम एडवोकेट साईं ग़ुलाम नबी चांडियो साहिबु लिखे थो त राह शरीयत हले आ तफ़क्कुर तरीक़ुन। वाह वाह मुर्शिद लतीफ़, अव्हां जो पैगाम। राह शरीयत हले आ तफ़क्कुर तरीक़ुन, हाल हक़ीक़त रसिया मारफत मागून, नासूत मलकूत जबरूत ई इनाम लधोन, बस लाहूती लंघियो ने हाहूत मथे हले आ। जी सजण, पाण ॻाल्हि करे रहिया आहियूं ज़िंदगी जे उसूलनि जी। साॻी तरह सां मुसलमानी बि हिकु जिस्म जे मिसाल आहे। उन जिस्म जी बक़ाए ज़िंदगी यानी रूह कलमो आहे, कलमे तय्यब ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पर उन जिस्म जी तहसीन ज़िंदगी यानी उज़वा आहिनि। नेक अमाल, नमाज, रोज़ो, हज, ज़कात, ख़ैरात, सब्र, शुक्र, रज़ा, तस्लीम, कनात, ख़शियत, न्याज़, इनसारी, इहे सभु शयूं मुसलमानी जी तहसीन आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त उज़वनि न हुजण सबबु रूह हलाक थी वेंदो आहे, शाख़ुनि न हुजण सबबु थुड़ बि सुकी वेंदो आहे। रुगो कलमो पढ़ी वेही रहणु काफ़ी न आहे, पर उन सां गॾु हुकूकुल्लाह सां गॾु हुकूकुल इबाद, बानहनि जी ख़िदमत जेका असांखे असांजे सूफ़िन, असांजे रहनुमा लतीफ़ साईं जहिड़नि तसौफ़ जे माहिरनि ॿुधायो आहे। रोज़ो निमाज़ ई पिणु चङो कमु
उहो ॿियो फ़हम जंहिंमें पसिजे प्रिय खे, उहो फ़हम आहे जेको पंहिंजो पाण में पसी सघिजे थो, इंसानियत में पसी सघिजे थो, इंसानियत जी ख़िदमत में पसी सघिजे थो। उहो ई फ़हम आहे, उहो ई अदराक आहे। मोहतरम अब्दुल हई साहब अव्हांखे भली कार चऊं था। दीदार अली कलोड़ो साहब पाण खे कनाइनि पिया। हफ़ीज़ुल्ला ताहिरी ऐं साजिद अली लाशारी, अव्हां जी महिरबानी, अव्हांखे भली कार चऊं था। जी दोस्तो, असां जॾहिं शहरनि में हलूं था त असांखे खोड़ सारा गदागर मिलनि था ऐं गदागिरी कंदे नज़र अचनि था। पर अफ़सोस थींदो आहे अल्लाह खां सवाइ कंहिं में तमा न रखो। छो? हिकु त आहे मजबूरी ऐं ॿियो आहे शौक़ु। असां वटि माण्हुनि गदागिरी खे शौक़ु करे छॾियो आहे ऐं ईअं हुजणु न खपे। गदागिरी मजबूरी हालात में हुजणु ॿी शइ आहे। अल्लाह खां सवाइ कंहिं में तमा न रखो, छो त तोए मीम आइन जा 3 अखर नुक़्तनि खां ख़ाली आहिनि त तमा वारो माण्हू बि ईअं भलाई खां ख़ाली हूंदो आहे। पर जेकॾहिं बिना घुरण जे का चीज़ अव्हांखे मिले थी त उनखे रद्द न कयो, छो त उहा अल्लाह थो ॾियारे। ज़िंदगी जे त बिना घुरण जे जा चीज़ मिले उनखे अल्लाह ताला जी अता सम्झो ऐं उनखे मन न कयो। जॾहिं तव्हां वटि कुझु गॾु थिए त जमा करे न रखो, बल्कि खाओ ऐं ख़ुदा जी राह में ख़ैरात कयो। तव्हांजी दौलत ऐं मिल्कियत उहा आहे जेका पाण खाधी पीती ऐं अल्लाह जी राह में अव्हां कंहिं मिसकीन, कंहिं ग़रीब, कंहिं पाड़ेसरी, कंहिं मुफ़लिस, कंहिं नादार जी अव्हां मदद कयो था। लतीफ़ साईं फरमायो त पाड़े नाहे परूड़ त का रात रंजाए गुज़री। किथे पाड़े में को ॾुखायल त नाहे, दर्द मंद त नाहे, कंहिं तकलीफ़ में त नाहे, को परेशान हाल त नाहे। अव्हां पेट भरे खाओ पिया ऐं उहो पाड़ेसरी बुख ते आहे। अवी पोशाक पायो पिया ऐं पाड़ेसरीअ जा नंग अवघाड़ा आहिनि। मासूम बच्चनि खे सियारे जी सर्दीअ में ओढ़ण लाइ, लिंग ढकण लाइ को कपिड़ो नाहे। किथे ईअं त नाहे? मोहतरम मीर मुर्तज़ा शाहणी साहब, अव्हां जी महिरबानी। वारिस शाह जी शाइरी अव्हां मोकिली आहे। एक रात दा जागन बहुत औखा, एक जागदा दुखी बीमार राती, या जागदा चोर ते ठग राती, या जागदा पहरेदार राती, या जागदा इश्क दी रमज़ वाला, या जागदा यार दा यार राती। वारिस शाह सब ही सो जांदे बस जागदा। गराब खे ॿुधे पियो, लिखे थो अस्सलाम वालेकुम साईं आजिज़ भाउ। वालेकुम अस्सलाम। लख लाइक किरोड़ कुर्ब। अव्हांखे आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। अव्हां जा तमामु घणी ख़ुशी थींदी आहे ऐं आलमी उताक में मूंसां गॾु अव्हां बि शामिलु हूंदा आहियो ख़ूबसूरत ख़्यालनि जे ज़रिए। शाइर हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर खे यादि कयो आहे ऐं यकीनन यादि करणु बि खपे। लिखियो आहे त मुंहिंजा महबूब मां सदा तुंहिंजे वथाणनि तां, मदीने तां, मुनारनि तां मिठो आसिर क़बूलियो बि कयां क़ुर्बान कहिड़ी शइ। घोरियां घर ॿार तन माण्हुनि मिठनि मोतीअ जे दाणनि तां।
दोस्तों माज़रत ख़्वाह यहाँ इंटरनेट जे झटकनि सबबि सिग्नल जी कमी सबबि अव्हां जे समाअतुनि ताईं कुझु घड़ियूं कुझु पल जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ु न पहुचे त माफ़ी जो तलबगार आहियां। बिजली सिग्नल जे घटि हाजी ग़ुलाम नबी महेश्वर जो ख़ूबसूरत ख़्याल जेको असांजे मोहतरम दोस्त एजे हिंगोरजो साहब मोकिलियो आहे उन खे हिकु भेरो ॿीहर शामिल कंदा हलूं। मुंहिंजा महबूब मां सदको वञा तुंहिंजे वथाणनि तां, मुंहिंजा महबूब मां तुंहिंजे वञा वथाणनि तां, सजण जन जो सहारो ऐं जॾाकूं ओट थी आएं तॾाकूं माफ़ थी मेरा वया सभिनी वेगाणनि तां, मत जा घुरी थो दम बदम दुआऊं दिल में हसरत आ। ग़ुलाम नबी महेश्वर खे हमेशह दिल में हसरत आ। घोरियां पंहिंजनि अबाणनि खे, घोरियां पंहिंजे अबाणनि खे पुनल तुंहिंजे अबाणनि तां। सुभान अल्लाह। मोहतरम हफ़ीज़ुल्लाह ताहिरी अवां सलाम चओ पिया, वॾी महिरबानी, अवां खे भली कार। वफ़ा यासीन आरही अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था। लख लाइक किरोड़ असांजो मोहतरम एजे हिंगोरजो साहब चवे थो त साईं अव्हां जा किरोड़े कुर्ब, अव्हां जो प्रोग्राम प्यारो दोस्त वली मोहम्मद कलर ॿुधी रहियो आहे, प्रोग्राम वाखाण पियो करे। वॾी महिरबानी एजे हिंगोरजो साहब अव्हां जी ऐं अव्हां जे दोस्त वली मोहम्मद जी। जी दोस्तों अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी उताक ऐं मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। पाण अॼोके प्रोग्राम में ज़िंदगीअ जे उसूलनि जे हवाले सां गॾु थिए त जमा करे न रखो, बल्कि खाओ ऐं ख़ुदा जी राह में ख़ैरात कयो। तव्हांजी दौलत ऐं मिल्कियत उहा आहे। ठीकु नाहे। अलाह खां सवा ॿिए कंहिं में तमा न रखो। बिना सवाल जे शइ मिले उनखे मना न कयो। जी दोस्तों ज़िंदगी जे उसूलनि में इहो बि अहम आहे त जेकॾहिं अव्हां वटि को साइल अचे थो, अल्लाह ताला फरमायो वाम साइल फला तनहर, मुंहिंजा महबूब कंहिं बि साइल खे झिणकियो न। छो त हमेशह साइल उन जे दरवाज़े ते ईंदो आहे, फ़क़ीर उन जे दरवाज़े ते सेन हणंदो आहे, जंहिंखे कुझु न कुझु सम्झंदो आहे, वुसअत वारो सम्झंदो आहे, ताक़त वारो सम्झंदो आहे ऐं हाल सारो उन में सम्झी करे ख़ैर घुरण ईंदो आहे।
मोहतरम आबिद अली राजपर साहब, वॾी महिरबानी, लख लाइक। अवां दीनी स्कॉलर मुंहिंजे हिन प्रोग्राम में मुंहिंजी हिम्मत अफ़ज़ाई कंदा आहियो, गॾु हूंदा आहियो ऐं तव्हां लिखो पिया तव्हां पंहिंजे मसरूफ़ियत खे पोइते करे आलमी ओताक़ प्रोग्राम खे तरजीह ॾियो था। अवां जी जुस्तजू खे सलाम। मिठा साईं, वॾी महिरबानी। हीअ आलमी ओताक़ असांजो दीनी, इल्मी, अदबी, सक़ाफ़ती सरगर्मियुनि, तारीख़ ऐं तहक़ीक़ ते ॿधलु आहे। इन्हीअ जे करे कोशिशि कंदा आहियूं त हिन प्रोग्राम जे ज़रिए ॾेही परॾेही पिरी जेके जंहिं वक़्तु बि मसरूफ़ियत खां आज़ादु थियनि ऐं पंहिंजो फेसबुक खोलनि त उन्हनि खे हिक ॿिए सां चङियूं ॻाल्हियूं इल्म जे हवाले सां, अदब जे हवाले सां, ॾाहप जे हवाले सां, तारीख़ जे हवाले सां, तहक़ीक़ जे हवाले सां, या पंहिंजे धरतीअ जी ॿोलीअ जे हवाले सां, या सक़ाफ़त जे लिहाज़ सां, या असांजूं रीतूं रस्मूं ऐं हुब्बुल वतन मिनल ईमान वारो जज़्बो पैदा थींदो। इन्हीअ जे करे साईं क़िबला असां कोशिशि कंदा आहियूं त हीउ प्रोग्राम असांजो हिकु त बिला तफ़रीक़ आहे, कंहिं बि क़िस्म जी का सियासी सरगर्मी नई वरी को नफ़रत अंगेज़ मवाद मेहड़ शहर खां असांजो मोहतरम दोस्त रुस्तम सोढर लिखे थो, माशाअल्लाह ख़ूबसूरत प्रोग्राम आज साईं। रुस्तम अली, हज़रत इंटरनेट बिजली जी बेवफ़ाई सबबु इंटरनेट जा ताईं कुझु पल मुंहिंजो आवाज़ न पहुचंदो हुजे त उनजे लाइ माज़रत ख़्वाह आहियां। अवां लिखियो आहे त कॾहिं ॿिए प्रोग्राम साईं मुफ़्ती करीम बख़्श मक़सी रोज़ जा लिसनर आहियो ऐं हमेशह प्रोग्राम में शामिल हूंदा आहियो। इहा अव्हां जी ज़िमेदारी, शायदि अव्हां ज़िमेदारी जो अहसासु न कयो ऐं वक़्त खां पहिरीं ॿुधायो हा त अॼु बिल्कुलु उन तमामु बहितरीनु जय्यद आलिम जूं जेके इल्मी अदबी कावशूं आहिनि, कोशिशूं आहिनि, दीनी सरगर्मियूं आहिनि, जंहिंजा सभनि जे तइदाद में पोइ हिते शागिर्द आहिनि, उन मुफ़्ती करीम बख़्श मक़सी रहमतुल्लाह अलैह जी शख़्सियत ते बिल्कुलु प्रोग्राम कजे हा, पर अव्हां उन में कोताही कई, यादि न ॾियारियो ऐं गॾोगॾु मुफ़्ती साहिब जे हवाले सां जेको उन जो मुकमल इल्मी अदबी अहवाल आहे उहो ॾियारे मोकिलियो। इनशा अल्लाह अव्हां जे ख़्वाहिशुनि जो ज़रूरु पूराओ कबो ऐं लोक अदब जो हीउ आलमी ओताक़ प्रोग्राम उन हस्तीअ जे नाले सां बि ज़रूरु कंदासीं। महिरबानी। मीर मुर्तज़ा शाहणी साहब लिखनि था, महिरबानी आज साहब ख़ुशो जो शाल सिंध सलामत साथ सलामत। आमीन सुम्मा आमीन। वॾी महिरबानी, लख लाइक, किरोड़ कुर्ब अव्हां जा। ज़ाहिद हुसैन खे प्रोग्राम आलमी ओताक़ में दिलि जे गहराइनि सां भलीकार चवंदे मां हिन पल लसबेले बलोचिस्तान उथल शहर खां पाण खे मोहतरम दोस्त दाऊद ताहिरी बाखड़ो। मोहम्मद दाऊद असांजे हिन आलमी ओताक़ रोज़ानो जो लिसनर आहे, प्रोग्राम में शामिल हूंदो आहे, पैगाम मोकिलींदो आहे, मोहबत भरिया मैसेज, तमामु ख़ुशी थींदी आहे, न रुगो पाण पर पूरो संदसि साथ असां सां गॾु हूंदो आहे। मोहम्मद दाऊद लिखनि था, अस्सलाम वालेकुम साईं। भाउ वालेकुम अस्सलाम। अॼु ओथल जे शहर में अदा सिकंदर अली सां गॾु अव्हां जो प्रोग्राम ॿुधी रहियो आहियां। वॾी महिरबानी। उथल बलोचिस्तान में अव्हां असांखे ॿुधो पिया, वॾी महिरबानी, लख लाइक, किरोड़ कुर्ब अव्हां सां गॾु मोहतरम सिकंदर अली खे आलमी ओताक़ में भली कार चऊं था। मोहतरम एच खुदा बख्श जतोई अव्हां खे आलमी ओताक़ में भली कार चऊं था। हाजी ज़मीर हुसैन चांडिया साहब पाण खे हींअर जॉइन कयो आहे आलमी ओताक़ में। सजण अव्हां जी महिरबानी, लख लाइक, वॾा वड़, किरोड़ कुर्ब जो असांजे हिन आलमी ओताक़ में शामिल थी
पंहिंजे मुहबत भरियनि मैसेजनि, प्यार भरियनि पैगामनि, कुर्बन भरिया कमेंट करे शामिलु हूंदा आहियो ऐं मुंहिंजी हिमत अफ़साई कंदा आहियो। न इहा अव्हां जी मूंसां मुहबत आहे, बल्कि ॿोलीअ सां, धरतीअ सां, सकाफ़त सां, लोक अदब सां, लतीफ़ीलात सां, लतीफ़ियात जे उन फ़न ऐं फ़िक्र सां, लतीफ़ साईं जे उन बैतनि सां जेतो बैत बहायां से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरियां संदे पार ॾे। असां केॾा न ख़ुशनसीब आहियूं, असांजी सरज़मीन सिंध अलाह जे वलीअनि जे आस्थाननि सां भरपूर आहे ऐं उहे सूफ़ी बुज़ुर्ग, सूफ़ी दरवेश वली जन असांखे अमुन सां रहणु, मुहबत सां रहणु, प्यार पाबोह सां रहण जो दर्स ॾिनो आहे, जन हमेशह असांजी रहनुमाई कई आहे, रहबरी कई आहे। मोहतरम ज़मीर हुसैन चांडियो साहब लिखनि था, अस्सलाम वालेकुम साईं, सऊदी अरब खां। भाउ वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह बरकातहू। लख लाइक किरोड़ कुर्ब भला भाग। मां अव्हांखे लतीफ़ साईं जो इहे सिटरूं अर्पियां थो जो मुंहिंजे मुर्शिद हादी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो त भलो भाग संदोन जो मको ॾिसी मोटिया तंहिं पोइ ॾिठोन रोज़ो पाक रसूल जो। सुभान अल्लाह। अव्हां सां गॾु मदीने पाक मां पाण खे ॿुधे पियो मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो साहब। मोहम्मद मोहसिन अव्हांखे आलमी औताक में दिलि जी गहराइनि सां भली कार चऊं था, अदब जा हथ ॿधी। मोहतरम अख्तर रिन साहब, अव्हां असांखे कनायो पिया आलमी औताक में, अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। असांजे इल्मी अदबी सकाफ़ती सफ़र में हम सफ़र साथी एडवोकेट मोहतरम एडवोकेट ग़ुलाम नबी चांडियो साहब गॾु आहे। मोहतरम ग़ुलाम नबी चांडियो साहब लिखनि था, जेही जे तेही त विबानी ॿारो चन जी हुजत हो ईअं केही, असुल आरीअ जाम जे पलय आऊं पेई, हू जा पाइनि पेर में तंहिं जुतीअ न जेही, विसारे वेही तन केचिन खे कीअं रहां। जी लतीफ़। मोहतरम रुस्तम सोढर साहब, अव्हां लिखियो आहे त इंशाअल्लाह साईं जन जो किताब कुर्ब करीमी आयो आहे, अव्हां ॾे गिफ्ट कंदासीं, जिन में साईं जन जी आत्म कथा आहे। जी बिल्कुलु सजण, जेकॾहिं साईं जन जी सवाने उमिरि जे हवाले सां अहवाल मिलंदो त ज़रूरु प्रोग्राम शामिलु कंदासीं, छो त असांजे उस्तादनि जे उस्तादनि जे उस्तादनि जा बि हू उस्ताद आहिनि। मोहतरम साईं बशीर कंदरो साहब, अव्हां कनायो पिया, ॿुधो पिया, अव्हांखे आलमी औताक में भली कार चऊं था। जी दोस्तो, अॼोकी कचहरी हली रही आहे, पाण कचहरी करे रहिया आहियूं ज़िंदगीअ जे उसूलनि ते, त उहे ज़िंदगीअ जा उसूल कीअं गुज़ारजनि, कीअं घारजनि ऐं कीअं उन जे ज़िंदगीअ जे उसूलनि में अचिजे, त यकीनन उहे ज़िंदगीअ जा उसूल तमामु सुठा ऐं सुहिणा गुज़ारणु खपनि। हींअर कुझु पलनि जे लाइ हलूं था सुर ऐं साज़ ॾांहुं। तमामु बहितरीनु सूफ़ियाणो फ़िकिर अव्हां जे समाअतुनि ताईं, मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। सूफ़ी साढ़ियो साह में वहदत जो वेसाहो, सजो साहो पसाहो समाए नात शरीर में, सूफ़ी साढ़ियो साह में वहदत जो वेसाहो, सजो साहो पसाहो समाए नात शरीर में। मोहतरम एडवोकेट ग़ुलाम नबी साहब ऐं मोहम्मद मोहसिन कासमी चांडिया साहब, अव्हां जे नाम ही सूफ़ियाणो कलाम। आहे बैठक बेराग
कलबी कमाइन जोगी पंहिंजे जिस्म खे था जूदऊं जलाइन दीन कुफर इस्लाम जा हला उहे लॻा पालाहीन दीन कुफर इस्लाम जा उहे लागा पालाहीन गम दिल लेज़े नीह जे उहे सूफ़ी सदाईं मोहतरम हाजी ज़मीर हुसैन अव्हां बि कनायो पिया ही प्रोग्राम आलम ओताक ऐं ही कलाम अव्हां जे नाम बि कजे थो छो त मोहम्मद मोहसिन सां गॾु अव्हीं बि मदीने जा मुसाफ़िर आहियो। सूफ़ी साहब सच्चा आहियो सूफ़ी साहब सच्चा आहियो सूफ़ी साहब सच्चा सूफ़ी साहब सच्चा आहियो सूफ़ी साहब सच्चा सूफ़ी साहब सच्चा ओ सूफ़ी साहब सच्चा आहियो सूफ़ी साहब सच्चा आहियो सूफ़ी साहब सच्चा